नाज़रीन गढ़ी यासीन में सच्चाई न्यूज़ के नुमाइंदे शमीर अली जमाली की रिपोर्ट असां शेयर कंदा हलूं तो गढ़ी यासीन में सबको के ज़ुल्म खिलाफ़ गोठाणन शहरन ऐं दुकानदारन जो बाईपास गढ़ी यासीन ते धाणू लगो है। केतरा ही कलाक रोड बंद, रोड के बिन्हीं पासन का मुसाफ़िर गाड़ियों भेजी वयूं, मुसाफ़िर सख्त परेशान। गढ़ी यासीन में रसूल वक्त बिरोई, अब्दुल सत्तार बुर्डो, इमरान पठान, बाबर खान पठान ऐं जी अगवानी में सिपको के हथरादू लोड शेडिंग ऐं बिलन में वाधू डिटेक्शन बिलन खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धाणू हयो वियो आहे। वधीक चो त ॾिसूं त मुज़ाहिरीन छा था चवनि। बेगुनाह नाजायज़ डिटेक्शन आने तो काॾे निकितो भी ना है, का फीटर जो घुमी भी कोन आयो आहे। हर माण्हू जो डिटेक्शन मोकिले थो। असां आला इख्तियार अपील कयूं था जीअं इन्हनि खे फ़ौरन हटायो वञे। न हटाइण जी सूरत ते 10 तारीख़ ते असां खिलतर पुल बंदि कंदासीं, शहर बि बंदि कंदासीं, वधीक एहतिजाज जो दायरो वधाईंदासीं। असांजो अर्ज़ु इहो आहे त असांखे जेको इहो SDO अब्दुल्ला खोसो मिलियो आहे अमरोड फीडर ते तमामु असां सां नाजाइज़ी थो करे, असां सां डिटेशन थो वठे ऐं उन खां अलावा रिश्वत थो घुरे। राति माण्हू मोकिले करे हाणे बि चई त साईं असांखे हेतिरा पैसा ॾियो न त तव्हांजी बिजली न हलंदी। 24 कलाकनि में कुल बिजली असांजी हले थी। 3 कलाक असांजा ॿार बीमार, मच्छरनि जो, ऊन्हारे जो। असां चऊं था न साईं एॾा नाजाइज़ी हर भरो एॾो पैसो छा था। इन खां अॻु में LS अलादीन लाशारी तमामु बहितरीनु इंसान जो असां सां सुठे नमूने हले पियो। न असां खां हीअ जेको अब्दुल्ला खोसो साहिबु जेको फी ट्रांसफर ते 50,000 रुपयो रखियो त असां ग़रीब माण्हू काॾो आणियूं। ऐं गिहु जेको हिन वक़्तु 300 रुपया किलो थी वियो आहे, खंडु जेको आहे 100 रुपये किलो थी वियो आहे। त ग़रीब माण्हू वञे काॾो, बिल भरे आहे त डिटेक्शन बिल 4,000 रुपये 8,000 बिल, फी ट्रांसफार्मर ते 50,000 रुपयो ॾियो न त पोइ तव्हांजी सही लाइन हलाईंदासीं। असां कॾहिं बि इनखे असां मञण लाइ तयारु न आहियूं। ग़रीब माण्हू खे जो खाइण पीअण लाइ कुझु बि कोन्हे को, असां हिन डिटेक्शन बिल ई बिल काॾो भरींदासीं। इन करे हिन पंहिंजो SDO जेको आहे वापडा हटायो वञे ऐं असांखे पंहिंजो इहो अलाउद्दीन जेको लाशारी महिरबानी फरमाए उहो असां गढ़ी यासीन में रखियो वञे। इंशाअल्लाह असां हिन शुक्रगुज़ार साईं जी रहंदासीं।